फुलजी में गुज़िरियल बरसात खां पोइ मक्खियुनि ऐं मच्छरनि जो आज़ार वधी वियो। ख़तरनाक मुहलिक बीमारियूं पैदा थियण जो ख़तरो। जगह जगह ते कचरनि जा ढेर लॻी विया। ड्रेनेज सिस्टम ख़राब। गंदो पाणी रोड रस्तनि ते बीहजी वियो। फुलजी वासी गुलाम सरवर पंवर, शेर खान मंगी, अलाह रखियो दस्ती, अलीजान लगारी, कुर्बान शहबाज पंवर, दीदार अली दस्ती चयो त बुनियादी सिहत घर सेंटर जेल जो ॾेख ॾियण लॻा। न दवा, न मच्छरदानियूं, न को एमरजेंसी उपाउ। ग़रीब मिस्कीन बेपहुच। महांगाई जे बार सां गॾु बीमारियुनि जो बि बार सहण ते मजबूर। सिहत जे वज़ीर खे दरख़्वास्त कजे थी त तुर्त फुलजी स्टेशन ऐं आस पास में एमरजेंसी लॻाए गैस्ट्रो मलेरिया ते कंट्रोल कयो वञे। बुनियादी सिहत मर्कज़ PPHI रोलड़े जो शिकार आहे। डॉक्टर नाहिन। अफ़सोस सां चवणो थो पए त ख़ुदि सिहत खाते जा ऑफिसर रुगो इलेक्शन वारे माहौल में फाथल ग़रीब मिस्कीन दाहूं करण में पूरो आहे।